غیر مردہ تجھو ماسات تجھو سوٹ مامے جو پٹ عزیز رشتے دار اگر انہوں میں کوئی بھی مرد آئے وہ غیر سوائے بھاگ رب پاک عورت حضرات کے حکم ॾिनो आहे त غیر مرد سان ॻाल्हाइण जी जेकॾहिं ज़रूरत बि थिए त सख़्त मिज़ाज में ॻाल्हाइजे सख़्त लहजे में ॻाल्हाइजे अगलनि खे बि ख़बर पए त इहा गैरतमंद पीउ जी धीउ आहे इज़त वारी धीउ आहे ओ मुंहिंजी जीजल अम्मा मुंहिंजी प्यारी भेनरियूं हिन नसीहत ते अमल कर टे नसीहत अथई इन्हनि ते अगर अमल कई तो पंहिंजा सुकून पाण खुद ॾिसंदी नंबर 1 ते तुझो आवाज़ जो दीवारी खां ॿाहिर न निकिरे नंबर 2 गैर मर्द सां ॻाल्हाइण जी जेकॾहिं ज़रूरत बि पए त सख़्त लहजे में पेश अचिजे नंबर 3 पर्दे में रखजे पर्दे वारी औरत जे मथों अल्लाह जी रहमत नाज़िल थींदी आहे रब पाक उन पर्दे वारी औरत जा नसीब भला लिखंदो याद रखजे आया आया देर आया पर दुरुस्त आया जबरदस्त और मस्त आया याद रखजे एक डी तो इो नारो भी हणंदी आया आया देर आया पर दुरुस्त आया जबरदस्त और मस्त आया ए मुंहिंजी अमड़ियूं जेका दिल ऐं दिमाग़ में तमन्ना ख्वाहिश रखी वेठी आहे अल्लाह उन खां वधीक अता कंदे गैरतमंद हया तुंहिंजो ख़्यालु करण वारो असली ऐं नस्ली सां तुंहिंजो जोड़ मिलाईंदो जेको ता क़यामत ताणी पाण खां परे न कंदई हा